हैदराबाद में पंहिंजी रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मखदूम महबूब जमा चयो त मखदूम खानदान सिर्फ़ ज़िले मटियारी में न पर पूरी सिंध जी सियासत में अहमियत रखे थो। मखदूम खानदान बलदियाती इलेक्शन में भरपूर हिस्सो वठी रहियो आहे। पीपल्स पार्टी मटियारी ज़िले में क्लीन स्वीप कंदी। डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन लाइ जेको उम्मीदवार मखदूम जमील जमा जो हूंदो, उहो ई उम्मीदवार चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जो हूंदो। मीडिया में अहिड़ो तासुर ॾिनो पियो वञे त मखदूम खानदान बलदियाती चूंडुनि तां हथ खणी वियो आहे। मखदूम खानदान हथ नाहे खयो, मुखालफ़नि खे शिकस्त ॾींदासीं। ज़िले काउंसिल चेयरमैन लाइ असांजो उम्मीदवार मखदूम अहमद जमा आहे। इंसानी ग़लती, इंतज़ामी कोताही ऐं नादरा जी वेबसाइट ब्लॉक हुअण सबबि मखदूम अहमद जमा जो वोट दाख़िल न थी सघियो। कानूनी माहिरनि सां मुशावरत जारी आहे। वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब जमा चयो त बलदियाती चूंड जे पहिरें मरहले में जेको पीपल्स पार्टी जे मुखालफ़नि जो हशर थियो आहे, साणनि उन सां बदतर हशर मटियारी ज़िले में थींदो।